लतीफ़ साईं जा ब अशार पढ़ी ऐं पंहिंजे पीरो मुर्शिद खे तव्हांजे साम्हूं जेको आहे सो दावत ख़िताब अर्ज़ रखंदुसि। उहे लतीफ़ जा बैत पाण फरमाइनि था, भले आए भला पिरी तुंहिंजा थोरा लख, भले आए भला पिरी तुंहिंजा थोरा लख, जो ही घरी बाणा कख अची तो जारिया। भले आए भला पिरी जानी शाल जिए, इहे पेर अंगण ते ॾिहाड़ी ॾींहं, अखियुनि ऐं हीअं ॿिन्ही मुरादूं माणियूं। तव्हांजे नारनि जे गूंज में ऐं अर्ज़ कंदसि दस्त बस्ता पंहिंजे पीरो मुर्शिद हज़रत क़िबला महबूब सजण साईं खे। नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला लिल्लाहिद दीनुल खालिस, आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम, व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। दोस्तों, माशाअल्लाह नमाज असर का प्रोग्राम जीअं कि दोस्तनि ॿुधायो मुसलसल जारी रहियो आहे। सामे जी हैसियत में पहुचण अहिड़ी महफ़िल में वधीक खुशकिस्मती ऐं वधीक सआदत मुंहिंजे लाइ हुजे हा, ऐं अल्हम्दुलिल्लाह उहा मिली बि। लेकिन तकरीर ऐं गुफ़्तगू लाइ जॾहिं चयो वियो त इहा यकीन कयो मुंहिंजे लाइ इंतिहाई मुश्किल मरहलो। जॾहिं ॿियनि खे का ॻाल्हि ॿुधाइबी आहे त दोस्तो अंदर मां ज़रूरु आवाज़ उथंदो आहे त ॿियनि खे नसीहत करण खां पहिरियां पंहिंजे अमल ऐं पंहिंजे किरदार जो जाइज़ो वठि। उहा ॿी ॻाल्हि आहे जो असां उन आवाज़ खे नथा ॿुधूं, उन आवाज़ खे दॿाए छॾियूं था। असांखे पंहिंजूं ख़ूबियूं नज़र अचनि थियूं, पंहिंजूं ख़ामियूं बि ख़ूबियूं नज़र थियूं अचनि, पंहिंजूं ग़लतियूं बि सही ऐं दुरुस्त नज़र थियूं अचनि। छो त इंसान जे अंदरि जेको नफ़्स मौजूदु आहे उहो जेसि ताईं उन जी इस्लाह, उन जी दुरुस्तगी न थींदी त उन जो हाल इहो ई रहंदो। भली मौलवी हुजे, आलिम हुजे, पीर हुजे, फ़क़ीर हुजे, ग़रीब हुजे, अमीर हुजे, सियासतदान हुजे या हुक्मरान हुजे, किताब पढ़ी वञे लखे हज़ारे या कंहिं बि मैदान जो माहिर बणिजी वञे, पर दोस्तो ख़ुदा जे अल्लाह जे रज़ा ऐं ख़ुशनूदीअ खे महज़ इन्हनि ॻाल्हियुनि जे बुनियाद ते हू नथो हासिल करे सघे। अल्लाह ताला जी ख़ुशनूदी, अल्लाह ताला जो कुर्ब, अल्लाह ताला जी रज़ा, अल्लाह ताला जी मोहब्बत, अल्लाह ताला जी सुञाण हासिल करण जे लाइ सिर्फ़ किताब पढ़णु काफ़ी कोन्हनि, सिर्फ़ दौलत गॾु करणु काफ़ी कोन्हे, वॾो नालो कमाइणु काफ़ी कोन्हे। इहे सभु शयूं अल्लाह ताला जे नज़र में का हैसियत नथियूं रखनि। तुंहिंजे मुंहिंजी नज़र में हिननि जी हैसियत हूंदी। जो मूं जहिड़े माण्हू खे स्टेज ते विहारे एतिरा सारा उथी बीह तारीफ़ कनि त अंदर में नफ़्स त ख़ुशि थींदो, यकीनन ख़ुशि थींदो। बाबा तुंहिंजी हेतिरी तारीफ़ थी, हेतिरनि तोखे चङो चयो, एतिरो तोखे मान मिलियो, त यकीनन दिलि में तकब्बुर, जेकॾहिं केरु तकब्बुर उनखे न चवे त अहसास तफ़ाख़ुर, ख़ुशी, मुसरत ज़रूरु पैदा थींदी। पर जेकॾहिं चार चङा मुंहिंजे आॾो मुंहिंजे साम्हूं बि चवनि सही तो में हीउ बि ऐब आहे, तो में हीउ बि ख़राबी आहे, असांजो नफ़्स उनखे ॿुधण लाइ तयारु न थींदो। इन ॻाल्हि मां छा मालूम थियो? इन ॻाल्हि मां इहो मालूम थियो त असांजे नफ़्स जी इस्लाह ऐं दुरुस्तगी थी ई कान्हे। अॼु जेका कशमकश तव्हांखे पंहिंजे हिन मुल्क में ख़िते में नज़र अचे थी, तव्हां ख़ुदि समझदार आहियो।
सियासी मैदाननि में ॾिसो, इल्मी मैदाननि में ॾिसो, दीनी मैदाननि में ॾिसो, दुनियावी मैदाननि में ॾिसो, मां तव्हां खां पुछां थो, छा इन जो हिकु बुनियादी कारण इहो त कोन्हे जो हर हिकु शख़्स पंहिंजो पाण खे ई दुरुस्त सम्झे थो ऐं पूरी दुनिया खे, सभिनी खे, समूरनि माण्हुनि खे जेके बि हुनजे इर्द गिर्द आहिनि उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ हलाइणु चाहे थो। जेका मां ॻाल्हि चई आहे, जेका ॻाल्हि मां सोची आहे, जेको मां इरादो कयो आहे, जेको मां हुकुम ॾिनो आहे उहो दुरुस्त आहे, उहो सभु उनजी तहमील कर। नफ़्स जी ख़राबी। तव्हां असां इन तलाश में आहियूं त अलाह खे सुञाणो, तव्हां असां इन तलाश में आहियूं त अलाह जे वेझा थियो, तव्हां असां इन कोशिश में आहियूं त अलाह ताला खे राज़ी कयूं। पर इन मक़सद खे हासिल करण जे लाइ तोखे असांखे कहिड़े तरफ़ रुख करणु घुर्जे, शुरूआत किथां करणु घुर्जे, कहिड़ो बुनियादी नुक़्तो आहे जिथां असां पंहिंजे इन कम जी इमारत तमीर करणु शुरू कयूं जंहिं ते पूरी इमारत बीहारे। यादि रखो, उहो पहिरियों जेको बुनियादी कमु आहे जेको तव्हांखे करणो पवंदो, अगरि तव्हां मंझां को पंहिंजे रब जी रज़ा चाहे थो, अगरि तव्हां मंझां को आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशनूदी, उन्हनि जी पैरवी चाहे थो, उन्हनि जे नक्शे कदम ते हलणु चाहे थो, जेको अलाह खे ख़ुशि करणु चाहे थो, बुनियादी नुक़्तो इहो आहे त हू पंहिंजे नफ़्स खे दुरुस्त करण जी कोशिशि करे, पंहिंजे अंदर में जेके ख़राबियूं, ख़ामियूं, कोताहियूं आहिनि उन्हनि खे मञे। अॼु ताईं असांजी क़ौम पंहिंजी ग़लतियुनि खे मञण लाइ ई तयारु कोन्हे। केर बि हुजे, पीर हुजनि, मूं जहिड़ा जेके जिन खे एतिरा सारा इज़त ऐं तहज़ीम ॾियनि था। पर दोस्तो, इहे सभु जेके शयूं तुंहिंजे असां ॾाढो मूं अर्ज़ कयूं, जेके असांजी तारीफ़ करण वारा, असांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि करण वारा, उन्हनि जी इहा मुहबत ख़ुशि अक़ीदतमंदी आहे। पर हक़ीक़त ॾिसजे त छा मूं में एतिरा दाणा आहिनि, मूं में एतिरी का हैसियत आहे, मूं में एतिरो को कमाल आहे? सच पुछो, मूंखे त शर्म थो अचे। दोस्तो, इन ॻाल्हि ते असां ख़ुशि था थियूं, पर ॿिए तरफ़ हाणे असां अलाह वारनि सां मुहबत था कयूं, अलाह वारनि सां निस्बत था रखूं। हर हिकु शख़्स कंहिं न कंहिं तरीक़े सां, यकीनन अक्सरियत माण्हुनि जी कंहिं न कंहिं तरीक़े सां वाबिस्ता हूंदा, कंहिं न कंहिं अलाह वारे जी निस्बत हुनखे हासिल हूंदी, उन सां राब्तो हुनजो हूंदो, उन सां ॻांढापो हुनजो हूंदो। उन अलाह वारनि जो किरदार ऐं अमल छा रहियो आहे? जीअं असांजो बेदार साहिबु चवंदो त मुस्लमानी दर कुतुब व मुस्लमानान दर गोर। मुस्लमानीअ जी हक़ीक़त वञी किताबनि में बाक़ी रही। केतिरे क़दुरु सही आहे, तव्हां पाण ई तव्हां बि सोचो, मां बि सोचां। मुस्लमानीअ जी हक़ीक़त वञी किताबनि में रही ऐं मुस्लमान जेके हुया से क़बरुनि में वञी पहुता, यानी